कंदासीं जलाल चांडे जो एक बदनाम ज़माना वाक़ियो आहे जेको इन वीडियो जे सूरत में तव्हांखे असां ॿुधाईंदासीं। ऐं हिकु होटल जो वाक़ियो आहे दोस्तो। छो जलाल चांडे खे होटल हिकिड़े कमरे में बंदि करे ऐं ॿाहिरियां तालो हयो वियो ऐं उन खां अलावा छो पुलिस खे घुरायो वियो। जलाल चांडियो त सिंध जो हिकु बहितरीनु बादशाह फ़नकार आहे। पोइ इहे वाक़िया जलाल चांडे सां छो पेश आया ऐं कंहिंजी ग़लती हुई ऐं छा माजरो हुयो, हिन वीडियो में तव्हां सां असां हिन वाक़े जे बारे में ॻाल्हि कंदासीं। दोस्तो जलाल चांडियो हिकिड़ी महफ़िल मां जॾहिं वापसि अची रहियो हुयो त जलाल चांडे सां गॾु पंहिंजो ड्राइवर शाइर हुयो, मशहूरु शाइर आहे अली हसन बबर, जेको तमामु बहितरीनु शाइर आहे जलाल चांडे जो। उहो जलाल चांडे सां गॾु हुयो ऐं जलाल चांडे वारा हिकु महफ़िल मां जॾहिं मोटी करे वापसि पिया आया त इन में तक़रीबन शाम जा 4 खां 5 बजे जो टाइम हुयो ऐं उहो फंक्शन ॾींहं जो हुयो जेको जलाल चांडियो ख़तमु करे पंहिंजे ॻोठु वापसि पियो अचे। ऐं इहो बि आहे बलूचिस्तान मां आयो पिए त जॾहिं सिंध में जलाल चांडियो दाख़िल थियो त जलाल चांडे पंहिंजे ड्राइवर खे चयो त बाबा बुख लॻी आहे, किथे गाॾी बीहार बाईपास होटल ते त किथे मानी खाऊं, पोइ उन खां पोइ अॻिते हलूं था पंहिंजे वतन जी तरफ़। त दोस्तो अहिड़े तरीक़े सां जॾहिं जलाल चांडे जे ड्राइवर जॾहिं हिकु होटल ॾिसी सुठड़ी का गाॾी पंहिंजी साइड ते बीहारे करे जलाल चांडे खे चयईं त तव्हां हाणे गाॾीअ में वियो त मां हे होटल ॾिसी अचां त कीअं आहे, सुठो माहौल आहे, मानी दानी सुठी आहे, त पोइ वरी तव्हां मूंसां गॾिजी हली करे पोइ हली अॻिते मानी हली खाऊं था होटल में। त दोस्तो अहिड़े तरीक़े सां ड्राइवर लही करे अली हसन बबर जॾहिं अंदरि होटल खां जांच पड़ताल करणु वियो ऐं ॾिसणु वियो त का सीट बीट ख़ाली आहे या कमिरो को ख़ाली आहे, किथे वेही करे कुझु घड़ी सवा आराम बि कयूं ऐं मानी बि खाऊं। त पोइ अहिड़े तरीक़े सां जॾहिं उहो वापसि आयो अली हसन बबर त ॾिठईं त जलाल चांडियो गाॾीअ में वेठो आहे, लेकिन चारों तरफ़ माण्हू जलाल चांडे खे फिरियो वेठा आहिनि ऐं मां हिते परेशान थी वियुसि। जलाल चांडे ड्राइवर चयो त ख़ुदा न ख़ास्ता अलाह माफ़ी ॾे, अलाए छा मामिलो थियो जंहिंजे करे गाॾीअ खे चारों तरफ़ माण्हू बि फिरियो बीठा आहिनि। ऐं उन खां अलावा जलाल चांडे खां पुलिस बि हिते अची वई ऐं पासे में हिते पिकअप लॻल हुई पुलिस वारनि जी। त जलाल चांडे जी गाॾीअ ते रश ॾिसी पुलिस वारा बि जेको आहे सो अची विया ऐं अंदरियां होटल जा जेके मालिक हुया उहे बि भॼंदा आया, भॼंदा आया। पोइ जॾहिं जलाल चांडे जो ड्राइवर वेझे अची पुॻो जलाल चांडे खां हाल वाल वठण जे लाइ त जलाल चांडे खां पुछा कई त बाबा छा मसइलो आहे। जलाल चांडे उनखे चयो त बाबा को मसइलो कोन्हे, हे जेके बि माण्हू आहिनि इहे मुंहिंजा परस्तार आहिनि ऐं मुंहिंजा चाहींदड़ आहिनि। गाॾी रोड ते बीठी हुई, जेको बि माण्हू लंघे पियो हिकिड़े शख़्स ॾिसी वरितो त हे जलाल चांडियो आहे। त अहिड़े तरीक़े सां 4-5 माण्हू इकठे थिया त पोइ ओस पास जा रेढ़ियुनि वारा थिया, दुकानदार थिया, उहे बि गॾु थी विया जलाल चांडे वटि। पोइ जलाल चांडे उते होटल वारे खे जलाल चांडे जे ड्राइवर चयो त बाबा हाणे हिन माण्हुनि खे पोइ हिते कयो त असां वेही करे मानी खाईंदासीं, बाक़ी हिन रश में त मानी कोन खाई सघंदासीं। त अहिड़े तरीक़े सां पोइ उन होटल जे मालिक पुलिस खे फ़ोन कयो, पासे में पिकअप लॻल हुई। पोइ उतां कुझु पुलिस वारा आया, इन भीड़ खे इन महफ़िल खे परे कयूं। पोइ जलाल चांडे खे वठी वञी अंदरि कमरे खे तालो हयूं, जलाल चांडे खे अंदरि करे छॾियऊं, छाजे करे जो माण्हू तमामु घणा हुया ऐं जलाल चांडे जा परस्तार हुया, माण्हुनि खे कुझु चई बि न पियो सघिजे। त पोइ अहिड़े तरीक़े सां अंदरि जेको आहे सो जलाल चांडे खे बंदि करे कमरे में ऐं पोइ जेका जारी ठहियलु हुई कमरे जी उन में जलाल चांडे खां मानीअ जो ऑडर बि वरितऊं ऐं उन जारीअ जे ज़रिए जलाल चांडे खे मानी खाराए करे ऐं फ़ारिग़ कयूं। दोस्तो अहिड़ा खोड़ सारा वाक़िया आहिनि जलाल चांडे जे ज़िंदगीअ जा, छाजे करे जो जलाल चांडियो हिकु मक़बूल तरीन फ़नकार हुयो ऐं लखनि में जलाल चांडे जा चाहींदड़ ऐं परस्तार मौजूदु हुया। पाकिस्तान जे कंहिं बि सूबे में तव्हां वञो त जलाल चांडे जा चाहींदड़ ऐं जेको आहे सो ॾिसंदड़ तमामु घणा मौजूदु हुया। त वॾी महिरबानी, मिलंदासीं के नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान।